एओ खलीफा यूट्यूब चैनल लाइक शेयर और सब्सक्राइब भी करें। एओ खलीफा। कुमल की आर्यनमी वाह वाह अरबी चवंदा कुमल टोलरनि खे वाह वाह त ठीकरा कुमल की आर्यनमी बेचित्र पिया सोटी वासे वार नवेरी ना वासे वार नवेरियां मारन रे मोटी अदा खथेरियूं खुटी मूंखे चूनम मुल्क हित त कुत भुगतर मख घणी हित तुर्गी कुत भुगतर मख घणी आबे चोटन ते लाटावो हुत त खथियूं हेठि खथेरियुनि मथनि मोलाटा जिन जा भूअ भूगाटा त मान लॻे बादशाही लॻी पिया तोखे बादशाही नथी वणे मारूई अॼु ॾाढी ख़ुशि पई ॾिसे दादा हिकिड़ो ख़्वाबु राति ॾिसमि अजब जहिड़ो ॾाढी ख़ुशी थियनि कहिड़ो ख़्वाबु ॾिठी चेथी सोनू लफ़्ज़ सोने में सद कयो जेकस जूं आयूं भेज भिनरी राति पारियूं पिर बात मूंखे अची तुर्कियूं मारूई कीअं ख़्वाबु ॾिठे चेता ॾाढो मज़े जहिड़ो ॾिठुमि ऐं मुंहिंजी जैदीर सां गॾु माल पियो चाहियां पर तरनि ते मूं तवारूं कयूं गॾिजी उन्हनि सां उहे मूंखे आवाज़ ॾाढा मिठा लॻा पर गॾिजी कीअं तवारूं शुक्रा प्रदी
ते गंद बिदम जो तेरी गंदी किया गांजी उहे आवाज उन्हनि जहिड़ा पाक आहिनि जो अर्शन ते पिया हुजनि पखियुनि जा आवाज़ बि न पहुचनि ईअं किया गांजी गाईंदे रोज़ किया वाह जी वाह